हर वार, हर महल, हर दफे नाकाम नाकाम नाकाम। आखिर छो शमो ऐसा मुर्स तो फदो न त गप जो गुडो विड़ंदासी विड़ंदासी विड़ंदासी। नेठ त हिक न हिक दी कामयाबी असांजा कदम चुमंदी। ससुई तो मुखे सूर दे छड़िया। कीअं ससुई खे हासिल कयां? इन्हें तो वसी कोन थो हले। पोइ बि बहादुर खान हर हाल में मां आलिया के जरूर आणींदुसि। पर कीअं शमो? छेड़े झटे में असां सदाई नाकाम रहिया। मिंथ में रसी कोन कंदासीं। बाक़ी टियों रस्तो केड़ो बचियो है? बहादुर खान हथियारनि त असांजा ॾाढा न आहिनि। पोइ हर दफ़े असां हार में छो? इन ते करे सोचो थी। मां तो सोचे सोचे थकजी पियो। का ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। वैसे असांजा लठ धुके में ॾाढा न आहिनि, पर असां हर दफ़े रिथाबंदीअ में मार खाई था वञूं। मतलब तो हू हथियारनि खां वधीक अकुल जो इस्तेमाल था कनि ऐं असां सिधी रांदि सोटे। इन करे त दरगाह वारे छेड़े में हू हथे खाली बि असांजा ॾाढा थी विया। सचो आहे शमू, पर हाणे छा? सोचे समझी रिथाबंदी कंदासीं ऐं पोइ कंदासीं धमाको। त पोइ तो कहिड़ी रिथाबंदी कई आहे? फिलहाल त सोचां पियो। छा पियो सोचो? मूंखे बि त का ख़बर पए। बहादुर खान जेसि ताईं सरदार शाहज़मा ज़िंदा आहे तेसि ताईं असां हाशिमा वारनि जो कुझु बिगाड़े नथा सघूं। जेकॾहिं शाहज़मा मरी थो पवे त पोइ सॼी बाज़ी असांजी आहे। शाहज़मान खे मारण माना जबल ॾारण। शमो, हिन बंदूकनि सां त ये जबल कोन ॾरंदा। छो कोन ॾरंदा? उहे बि त इंसान आहिनि जिन जबल ॾारे पंहिंजूं मंज़िलूं माणियूं आहिनि। बस रुगो इरादो पको हुजे, इंसान हिम्मत न हारे। मूंखे त इहो नामुमकिन थो लॻे। वैसे मां इन नामुमकिन खे मुमकिन करे ॾेखारींदुसि। रुगो मुनासिब वक्त जो इंतज़ार आहे। इहो वक्त आख़िर कॾहिं ईंदो? बहादुर खान नेठ ईंदो। त पोइ ठीकु आहे, तूं वही मुनासिब वक्त जो इंतज़ार कर। मां यार घर हलां। दरिया खान, तुंहिंजी त सॼी ज़िंदगी झेड़न करण में गुज़री। झेड़न करण में फ़ाइदो कहिड़ो? छा वरंदो? मूंखे झेड़न करण जो को बि शौक़ु कोन्हे शमशाद बेगम। छो त इहे झेड़ा, फॾा, फसाद, तबाही ऐं बर्बादीअ खां सवाइ कुझु बि न आहिनि ॾींदा। बराबर दरिया खान, झेड़न जो सबब तूं नाही, पर बहादुर ऐं शमू जे करे ये सब झेड़ा तुंहिंजी गिची में था पवनि। पर बहादुर ऐं शमूअ खे सम्झाए के ॾिस न, भला हू ॿार त न आहिनि जो मां वेठो उन्हनि खे खटियूं पढ़ायां। बहादुर ऐं शमू न तव्हांजी ॿुधंदा न मुंहिंजी ॿुधंदा। हाणे उन्हनि खे सम्झाइण लाइ उन्हनि जी शादी कराइण घुरिजे, छो जो उन्हनि जूं ज़ालूं अची उन्हनि खे पाणे सम्झाईंदी। तूं सही थी चवीं शमशाद बेगम। इन्हनि ॿिन्ही जे गिचीअ में ज़ालुनि जा गट विझणा पवंदा, पर हिन ॿिलीअ जे गिचीअ में घंटी ॿधे के। बस इहो कम तूं मूं ते छॾे ॾे। ॿिन्हिनि खे शादी लाइ राज़ी करण मुंहिंजो कमु आहे। साओ सदको कयां रेस, मुंहिंजी शादी जे बारे में केरु सोचींदो? मां बि त जवान थी वियो आहियां, गुलाबी जोड़े में। गुलाबी मां तुंहिंजी शादी कराईंदुसि, पर सम्झ में नथो अचे त तुंहिंजी शादी शरीफ सां कराया या शरीफ़ सां कराया। ॿिन्ही सां कराए छॾ, ॿीड़ो सवाब थींदई गुलाबी जोड़े में। ऐं ठहियो, हाणे छॾियो खिलण खे, चांहि पियो। अहिड़े गुलाबी हे तुंहिंजूं ॻाल्हियूं। बस हाणे खणो थियो खिलण, उथो हाणे कमकार जी कयो। चाची, असां घर जो सॼो कमकार करे छॾियो आहे। चाची, वक्त खां पोइ खिलण नसीब थियो आहे।
हाणे तू भी खिलण ते पाबंदी लगाईंदी है छा? खिलबो आहे पर वक्त सां। अमी तो 24 कलाक टे लाए वेठो आयो। चाची असांजी खिलण ते तुंहिंजो ख़र्च तो लॻे छा जो हाणे खिलण खां बि झले थी? पर हर ॻाल्हि जो वक्त थींदो आहे। चाची खणी तू ही ॿुधाए त कहिड़ो वक्त आ खिलण जो? बस हाणे घुमण फिरण बि घणो थियो। आलिया जी मेहमानी थी वई, हाणे उथो कम कयो। चाची चयमि न त असां सॼो कम करे छॾियो आ। होॾा दिला खाली पिया आहिनि, पाणी केरु भरींदो? ज़रीना छो थी न्याणियुनि खे दड़का ॾी? सॼो ॾींहुं वांदियूं वेठियूं आहिनि, होॾा दिला खाली पिया आहिनि, उहे केरु भरींदो? मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, अॼु ॾींहं खां वठी छोकिरियूं पाणी कोन भरींदियूं। पाणी भरण जो कमु तुंहिंजो आ। मूंखां पाणी कोन भरबो। एतिरो पंधु कंदियसि त थकिजी पवंदियसि। जवाब थी ॾी त ईअं चमाटाणी लोणा फेराए छॾियईं। खण दिलो, वञी पाणी भरे अच। ज़रीना करे त करे छा? ज़रीना ॿियो कुझु बि न करे, रुगो पाणी भरे अचे त ज़रीना खे ख़बर पए त जबल जो पंधु छा थींदो आहे। वञ हाणे वञ। पुट मीरा, मानी त खणी आ। जी चाचा, खोड़ मानी। तू केर थींदो आहे? माण्हुनि जी ज़िंदगी जा फैसला करण वारो। तो दिलदार खे क़त्ल करे वॾो गुनाह कयो आहे। तू रुगो दिलदार जो कातिल न आहीं, मुंहिंजो बि ॾोही आहीं। मुंहिंजो बि गुनाहगार खे सज़ा ॾियण जो हक़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ सरदार शाह ज़मान खे आहे, कंहिंखे बि न। छो त शाह ज़मान कौल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे। बराबर सरदार साईं, मां जो गुनाहगार आहियां, पर दिलदार जो खून वहाइण में मूंखे को बि पछताव न आहे। जेकॾहिं मूंखे पछताव आहे त सिर्फ़ इन ॻाल्हि जे लाइ जो मूं हुनखे आसान मौत ॾिनो आहे। त पोइ मुंहुं ॾिजाए सरदार शाह ज़मान जे फैसले खे, छो त शबीर दिलदार जे खून जो हक़ हिसाब घुरी रहियो आहे। सरदार साईं, मां हर फैसलो ॾियण जे लाइ तयार आहियां, छो जो मुंहिंजो पलड़ो भारी आहे। हाँ, मां हुन जो गुनहगार आहियां, इन करे मां माफ़ीअ जो तलबगार आहियां। मां छा कयां सरदार साईं? को मुंहिंजी अखियुनि जे आॾो मुंहिंजी भेण ससुई जी चादर लाहे त मां पंहिंजी हवासनि ते कंट्रोल कीअं कयां? बस सरदार साईं, उहो वक़्तु अहिड़ो हुयो जो मूंखां सभु कुझु विसरी वियो ऐं मूं दिलदार खे मारे छॾियो। मूं अव्हांजे हुकुम जो इंतज़ार न कयो ऐं मूं तव्हांजे फ़ैसिले जो बि इंतज़ार न कयो। इन करे मां अव्हां जो ॾोही आहियां। बाबल साईं, जॾहिं शमीर नशे में हूंदो आहे त हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे, ऐं वरी जॾहिं होश में हूंदो आहे त ॿी ॻाल्हि कंदो आहे। मूंखे लॻे थो त शमीर फ़ैसिले में कोन ईंदो। अचणो पवंदो, हाशिम शमीर खे अचणो पवंदो, छो त हुन शाह ज़मान जे इंसाफ़ खे ललकारियो आहे। बाबल साईं, जेकॾहिं हुनखे अचणो हुजे हा न त हिन वक़्त ताईं अची वञे हा, पर हुन वटि को बि सबूत कोन्हे। बाबल साईं, अञा ताईं राज वारनि खे ख़बर ई न आहे त दिलदार जो खून कंहिं कयो आहे। शमीर नशे में हवाई तीर हणी वियो। मां खेसि आसानीअ सां भॼण कोन ॾींदुसि। बेको वियो आहे शमीर खे वठण ईंदो। ठीकु आहे बाबल साईं, असां बि हिते ई मौजूदु आहियूं।
शामिर खान अकेलो वेठो आई मां तुझी शादी कराया अल्लाह सफ़ा पुरानो थियो आई हाणे त शादी कर न बेगा शादी जे लाइ त उमिरि पई आहे न बस तू रुगो मूंखे दीदार कराए त पोइ नंढारे सा कर न दीदार मां तुझे सामू बीठो आया पर नजर न हटजाए बस अड़े मुआन रथई भलो जे मां तोखे नजर हणंदस अड़े तोखे ॾिसंदो त मुंहिंजी नजर ख़राब थी वेंदी त पोइ बाक़ी कंहिंजो दीदार कंदी बेगा मीरा जो दीदार कराए त अखियूं ठहन नंढारे सा मां इहे कम बाबा न कंदो आया बाक़ी जे कॾहिं कुछ जान ठही वञे त पोइ अड़े बेगा पैसे जी परवाह न कर बस रुगो तू मीरा सां मिलाइण जो बंदोबस्त कर फिलहाल मां तोखे सरदार साईं सां थो मिलाया हली उथो हल सरदार साईं तोखे सॾरायो आ छो मां को सरदार शाह ज़मान जो नौकर आहियां जो उन मूंखे सॾायो त मां भॻो वेंदुसि तूं पाण न डारेस सरदार साईं जे फैसले जो चई वियो हुई सरदार हाशिम ऐं दिलावर खे बि घुरायो आ तव्हां खे बि सॾे पियो कोन थो खपे मूंखे फैसलो सरदार शाह ज़मान खे वञी चएसि त शामिर खान वादो कोन्हे तूं सही माण्हू न आहीं बस हले हाँ वॾेरा दरिया खान छा हाल आहे अच्छा बहादुर खान हाँ हाँ कचहरियूं थींदियूं न बाबा मूंखे कहिड़ो फ़ाइदो अच्छा ठीक है बस मां तैयार थी हाणे ही पहुंचा थो ठीक है ओके अल्लाह हाफिज शामिर खान सही माण्हू आहे सरदार शाह ज़माने दुश्मन सां यारी अथसि हा बि मां बि वञी थो सरदार शाह ज़माने हाशिम खे तुंहिंजा दरकार ॿुधायां इहो सरदार शाह ज़मान वफ़ादारनि जे वलर में थो रहे जेसि ताईं असीं हुनखे अकेलो न कंदासीं तेसि ताईं असांजा ही हथ हुन जे गले ताईं न पहुचंदा इन करे मां चाहियां थो त पहिरीं हुनखे अकेलो कयूं ऐं जॾहिं हू कमज़ोर थी वेंदो त पोइ ॾींदासूं इस्लामारो ई हिकिड़ो खत्म रैस मां बि इहो ई थो चवां त मुनासिब वक़्त जो इंतज़ार कजे ऐं पोइ शाहज़मा खे अहिड़ो त वक़्तु आहे तो धक हणिजे जो संदसि जेल चिॿी थी पए छो त मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो वक़्त जो इंतज़ार करण वारा पोइते रहिजी वेंदा आहिनि शमू असीं कमज़ोर न आहियूं जो वक़्त जो इंतज़ार कयूं बाक़ी मंसूबो अहिड़ो ठाहियो जीअं महीनो त सरदार खे होश ई न अचे बहादुर खान इन करे त मूं शमीर खान ॾांहुं दोस्तीअ जो हथ वधायो आहे सरदार शाह ज़मान जे पूरे खानदान में इहो हिकिड़ो वाहिद माण्हू आहे जेको पैसे जी चमक धमक ते पंहिंजे ज़मीर जो सौदो करे छॾींदो ॿुधो अथई न त मीरनि खे बि घरां लॻी हुई ऐं शाह ज़मान खे बि घरां ई लॻंदी वाह रे सवा वाह जी अटकल सोची अथई ईअं कर त को सरदार शाह ज़मा जो ईअं अखियूं खुली पवनि नांग जो बच्चो भी नांग थींदो आहे शामिर खान भी सरदार शाह ज़मान जो रत्तो आहे दुश्मन जे बच्चे ते यकीन करण
अक्लमंदी ना है। ये न थे जो उबती फिल्म असांजी गिचीअ में पइजी। ये कोन थींदो बहादुर खान। जेकॾहिं शहमीर खान मुंहिंजे फोन ते आयो त पोइ शमीर खान में अहिड़ो रब्तो ई कोन्हे जेको तांगीअ ते वरे। पैसो वरी किनी शइ थई रहिस, चङनि भलनि जो ज़मीर चट करे छॾींदो आहे। बाबा साईं मां हिकिड़ो अर्ज़ कयां? चओ। बाबा साईं, शमीर खान शाहज़मान खे पंहिंजो दुश्मन थो सम्झे। शाहज़मान शमीर जो चाचो ज़रूर आहे। ॿिन्हिनि जा अंदर ठरियल कोन्हनि के, हिक ॿिए ते सड़ियो था अथनि। जानू इहा ख़बर तोखे कंहिं ॾिनी आहे? ये खबरों से मूंखे दिलदार ॾींदो जेको वेझर बीमार जी वियो हाणे। उन जो शमीर सां सुठो उथण वेहण हूंदो। हाणे त पक थिए न बहादुर खान त शमीर खान ॾांहुं मुंहिंजो दोस्तीअ जो हथ वधाइण वारो फ़ैसिलो सही आहे। ऐं हूअं बि का नई ॻाल्हि कान्हे जो शमीर खान हमेशह असांजी मदद कंदो रहियो आहे। बाबा साईं, उहे त नंढा मसला हुआ। सिधो सां सरदार शाहज़मान सां जहिड़ो न हो। हीउ त वॾो मसलो आहे। असां सरदार शाहज़मान जे क़त्ल जो प्रोग्राम ठाहियो आहे। का नंढी ॻाल्हि न आहे। रईस बहादुर सही थो चए रईस वॾा। रईस असां बि इहो ई चाहियूं था। ॿार आहियो तव्हीं सभु। नंढड़ो मसइलो, नंढड़ा पैसा। वॾो मसइलो, वॾा पैसा। पैसा त असीं पाणीअ वांगुरु वहाईंदासीं। ओ हिते रखीस रहिस बहादुर खान। पैसो त परावा बि पंहिंजा करे छॾींदो आहे ऐं पंहिंजा बि परावा करे छॾींदो आहे। ठीकु आहे, इहो जोखम बि खणी ॾिसूं था। त पोइ मां शमीर खान जो इंतज़ार थो कयां। रहिस पोइ मां ऐं जानू हाणे हलूं था। शमीर सही माण्हू न आहे, सफ़ा सही माण्हू न आहे। बेगा तूं अकेलो पियो अची, शमीर किथे आहे? चयमि न शमीर सही माण्हू न आहे, पर तव्हां केॾांहुं पिया वञो? बेगा तो ॾाढी देर कई, असां कम सां पिया वञूं, पर तूं त शमीर खे वठण वियो आहीं। एॾी देर छो कई? दिलावर, दाल पई पचे पर दाल में कारो न आहे, दाल सॼी कारी आहे। वरी छा थियो बेगा? राज़ जी ॻाल्हि आहे, तव्हांखे कोन ॿुधाईंदुसि, वञी सरदार साईं खे ॿुधाईंदुसि। बेगा कहिड़े राज़ जी ॻाल्हि आहे? कुझु असांखे बि ॿुधाए। राज़ जूं ॻाल्हियूं मां सिर्फ़ सरदार साईं खे ॿुधाईंदो आहियां। अव्हांखे छो ॿुधायां? त शमीर खान दरिया खान सां साज़बाज़ करे रहियो आहे ऐं शमीर खान खे दरिया खान फोन कई। वाकई बेगा इहा राज़ जी ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि तूं असांखे न ॿुधाइजां त दरिया खान ऐं शमीर खान फोन ते कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं। इहा ॻाल्हि त मां कंहिंखे बि कोन ॿुधाईंदुसि त फोन करण खां पोइ शमीर खान गाॾी ते चढ़ी दरिया खान वारनि ॾांहुं हलियो वियो। पर बेगा सरदार साईं खे त ॿुधाईंदे न? हाँ, सरदार साईं खे त ॿुधाईंदुसि न वञी, त सरदार साईं मूंखे इनाम ॾींदो। तव्हां ॿई आहियो ग़रीब, तव्हां कहिड़ो मूंखे इनाम ॾींदव? आशिम बा अचई थी ॻाल्हि सम्झ में। शमीर छा करे रहियो आहे? दिलावर, दरिया खान शमीर खे इस्तेमाल करण थो चाहे। तूं छा थो सम्झी त शमीर खान वाकई दरिया खान ॾांहुं वियो हूंदो? दिलावर, जांच करणी पवंदी। ईअं न थिए जो असां ऊंदहि में रहूं ऐं दरिया खान असां सां विड़ी वञे। पोइ देर न कर आशिम बा, हल त हली ॾिसूं था त शमीर वियो केॾांहुं आहे। मां चवां थो पहिरियां सरदार साईं खे इतला ॾियूं, पोइ था हलूं। आशिम बा, सरदार साईं ॾांहुं हलंदासीं न त देर थी वेंदी। बेगो सरदार साईं खे सभु कुझु ॿुधाए छॾींदो। ठीकु आहे, पोइ हली था उन रस्ते ते बीहूं जेको रस्तो दरिया खान जे ॻोठ थो वञे। अम्मा बसरा कचे हुजे या पकी,
मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था रहनि पिया। मुंहिंजे फ़क़ीरनि फेरी खाधी, मूंखे ख़बर पइजी वई। मां चयो ज़रीना परेशान ना वञा, अचे पातसि। शाबस थी एदी बसरा जो सार लही थी, न तो मां अकेली कैसा सूर सलिया। अरे छो अकेलियां ज़रीना, बसरा अञा जीअरी वेठी आ, जीअरी। हा पर हेरे ॻाल्हि त ॿुध, आलिया भी अचे वई, हाशिम भी अचे वियो। वो भी तोखे परेशानी आ, छो केड़ी परेशानी थई? मां त जड़ो कर खून बहा जी चटी में आई आहियां, सॼो ॾींहुं घर जो कमकार थी कयां। ओ बस टई ममड़ियूं सॼो ॾींहुं खटनि ते चढ़ी वेठियूं आहिनि, ॼण महिमान आयूं आहिनि। ज़रीना करे त करे छा? लठ खण ज़रीना, लठ खण, न त इहे छोरियूं तुंहिंजी खल रंगण खां विञाए छॾींदई। ॿियो त ठहियो माई, पर पंहिंजी हाज़ुरी बि तोखां भराईंदई। इन्हनि में नंढे वॾे जो लिहाज़ ई कोन्हे। अदी बसरा कपड़ा भी मां धोआ, पानी भरण भी मां वञा, जॾहिं थकी टुटी मोटी अचां त मंझंदि जो मानी भी मां कयां। ओ अदी मूंसां वॾो वेल थई, ये छोकरियूं मूंसां वॾो ज़ुल्म कयो वेठियूं थई। तोखे छा ॿुधाए छा ॿुधायां? ज़रीना करे त करे छा? हाड़ी ज़रीना, हा बराबर। ॿियो त ठहियो, पर को पाड़े मां हीअं लड़ी थो अचे पियो त उन्हे खे चाहे ढुक करे पीआरण जो अकुल बि छोरिन में कोन्हे। बाक़ी रुगो बसई बाकरे फर वांगुरु वतन थियो छांका छॾींदी। ओ अदी मूंखां त सची ॻाल्हि ई विसरी वई। भला वे त चाहे ठाहे थी अचां। हाँ अड़ी ज़रीना, तोखे केड़ी तकलीफ़ ॾियां? हाणे तोखां केड़ी चाहे करायां? पर तई ॻाल्हि त ॿुध, मां भी 7 राजनि में थी पई पेरो घुमाया। जे चई त छोरिन जी माइटरी माल ही ॾियां, जे न त पेके खे चवां त उहो काथां न काथां मिट्री ॻोल्हे अची। अदी रिश्ता तो खोड़ आहिनि, पर इहो पलियो छोकरियूं परणाए ई नथो। मां छा कयां? मां त अची विच में फाथी आहियां। ज़रीना करे त करे छा? हाय हाय बसरा कचे थोड़ी पके, मुंहिंजा फ़क़ीर बि फिरंदा था वतन पिया। इन ॻाल्हि खे पोइ ॾिसूं था, पर हाणे मां घर वञां, कमकार पियो आहे खोड़। पर ही पेको बि ईंदो इहो बड़बड़ कंदो, केरो मोह ॾे चङो। चङो मां। हाय